ये क्लासरूम में मुख़्तलिफ़ क़िस्म के तालीमी क्लिप्स सां गॾोगॾु जेके कोर्सिस में ॿारनि खे इंफॉर्मेटिव ऐं जंहिं टॉपिक्स ते ग्रिप आहे उहो बि आहिस्ते आहिस्ते ॿारनि खे सम्झाईंदो हलंदुमि ऐं उन करे तव्हांखे डेसिमल मां बाइनरी कन्वर्जन करे ॾेखारी। अॼु तव्हांखे बाइनरी मां जेको आहे सो डेसिमल कन्वर्जन करे ॾेखारींदुसि जेको तव्हां इज़ीली सम्झी सघो था। हाणे बाइनरी जो नंबर आहे 11001 इक्वल टू 25 25 आहे। हाणे 25 खे असां डेसिमल में कीअं चेंज कंदासीं। तव्हांखे ख़बर आहे बाइनरी में बाइनरी जो बेस पावर जेको आहे 2 ऐं बाइनरी खे सिर्फ़ु 2 डिजिट 0 और 1। कंप्यूटर साइंसिस में IT में डिजिटलाइज़ जेके सिस्टम्स आहिनि उन में 0 खे ऑफ सम्झो वेंदो आहे ऐं 1 खे ऑन सम्झो वेंदो आहे। त ही जेके सर्किट्स बि इंडिकेट थींदा आहिनि या इहे जेके यूज़ कबो आहे हिन में कंप्यूटर हार्डवेयर जे लाइ प्लानिंग जेका मशीन लैंग्वेज या ॿियो जेको ठाहे वेंदो आहे सिस्टम कीअं कमु कनि। त उन हिसाब सां अॼु बाइनरी खे आहे 5-6 जी चौथे 5 रिसोर्सिस में, पर जॾहिं तव्हां ॾिसो त तव्हांखे बाइनरी जा नंबर मिलिया आहिनि उनखे डेसिमल में चेंज करिणो आहे त हमेशह यादि रखो त उनखे हर डिजिट खे 2 सां मल्टीप्लाई करिणो पवंदो। हाणे जीअं त 11001 आहे इनखे 1 मल्टीप्लाई बाय 2 हिकिड़ी प्लस 1 मल्टीप्लाई बाय 2 प्लस 0 मल्टीप्लाई बाय 2 प्लस 0 मल्टीप्लाई बाय 2 प्लस 1 मल्टीप्लाई बाय 2। हाणे इहो समय तव्हां सभु डिजिट्स जेके आहिनि उहे इन जे बेस पावर सां असां इनखे मल्टीप्लाई करे वियासीं। जॾहिं इहो स्टेप पूरो थी वञे त जेको उस्तादनि सेखारियो या जेको हल थींदो उन हिसाब सां तव्हां राइट साइड इहो यादि रखिजो राइट साइड खां पावर शीटो पावर 2 जे मथां लॻायो पर पावर स्टार्ट थींदो 0 सां। उन खां पोइ नेक्स्ट स्टेप ईंदो 1, उन खां पोइ नेक्स्ट स्टेप ईंदो 2, उन खां पोइ नेक्स्ट स्टेप ईंदो 3, उन खां पोइ नेक्स्ट स्टेप ईंदो 4। त 0 खां वठी असां हिन सभिनी 2 डिजिट्स ते जेके बाइनरी सां जेके 2 सां असांखे मल्टीप्लाई कयो आहे उनखे असां जेको आहे पावर शो करे आहे। हाणे हिननि खे ॿियो स्टेप सां हिननि जी जेको आहे छॾायूं त उन हिसाब सां हाणे जॾहिं हीअं अचे त 2 मल्टीप्लाई बाय 2 मल्टीप्लाई बाय 2 मल्टीप्लाई बाय 2 हाणे 4 थींदा 2 खां 4 64 2 खां 16 त हिन जो जवाबु थियो 16। वरी हुन प्लस वरी हाणे पावर 3 अथसि त 2 मल्टीप्लाई बाय 2 मल्टीप्लाई बाय 2 2 खां 4 64 हिते 0 आहे मल्टीप्लाई त पोइ त 0 थी वेंदो हिते बि 0 आहे मल्टीप्लाई 0 थी वेंदो। हाणे जॾहिं पावर 0 हुजे त उहो 1 में तब्दील थींदो आहे त 1 मल्टीप्लाई बाय 1 थींदो त इज़ इक्वल टू उहो बि 1 थी वेंदो। त उनजे हिसाब सां हिते असां हिनखे 1 रखंदासीं। त हाणे हिते टोटल असां कंदासीं त 16 × 24 24 × 25 असांखे डेसिमल नंबर मिली वियो। हाणे डेसिमल नंबर मिली वियो तव्हां ॾिठो त बाइनरी मां असां डेसिमल में चेंज करियासीं त हीअ 25 असांखे मिली वियो। हाणे इनजी कंफर्मेशन सदाईं असांखे उस्ताद कंफर्मेशन कराईंदा हुआ त ॾिसो त आया इहो जवाबु निकिरे थो न। इनखे रिवर्स तकड़ में तव्हांखे करे ॾेखारिया त 25 खे जेकॾहिं असां बाइनरी में वापसि खणी वञणु चाहियूं त हमेशह डिवाइडेड बाय 2 फैक्टर्स कढंदासीं त 12 हिते 1 बचो 6 हिते 0 बचा 2 3 हिते 0 बचो 2 1 हिते बचो 1 हिते बचो। त हिन डायरेक्शन में वरी जेकॾहिं तव्हां खणंदव त 1 1 0 0 1 हे तव्हांखे वापसि बाइनरी थी वियो। त हीउ जेको असांजो अॼु जो हुयो त बाइनरी खे डेसिमल में कीअं चेंज कजे इहो आसान प्रोसेस ईज़ी प्रोसेस। ऐं ॿियो हिन में इहो बि आहे त उस्तादनि असांखे हिकिड़ो डायरेक्ट मेथड बि ॿुधायो जेको ॿारनि जे लाइ ॾाढो हेल्प थींदा MCQs में या एग्ज़ामिनेशन में। त हे ॾिसो हे आहे इन ते हे डायरेक्ट प्रोसेस कयो हे त हिते 0 पावर ॾिनोसीं हिते 1 ॾिनोसीं हिते 2 ॾिनोसीं हिते 3 ॾिनोसीं हिते 4 ॾिनोसीं पोइ इन्हनि सभिनी खे जेको आहे मल्टीप्लाई कंदव 2 सां त तव्हांखे ऑटोमेटिकली हर कंहिंखे अलॻि अलॻि त तव्हांखे ऑटोमेटिकली जवाबु जेको आहे 25 मिली वेंदो। त तव्हां आराम सां इहे करे सघो था त हिनखे जंहिं प्रोसेस हे थियो आहे तीअं साॻी आहे पर डायरेक्ट जेकॾहिं तव्हां राइट साइड खां ॾिनल बाइनरी जे मथां 0 खां वठी पावर शो करे उनखे इंडिविजुअल मल्टीप्लाई कंदव त तव्हांखे ईज़िली जेका डेसिमल नंबर मिली वेंदो।
त हीउ हिकु आसान तरीक़ो आहे त पहिरियों उनखे ॿिनि सां मल्टीप्लाई कयो हर डिजिट खे, उन खां पोइ उन्हनि जी टे स्टेप जमा कयो, जमा करण खां पोइ तव्हांखे डेसिमल नंबर मिली वेंदो। तकड़ में जेको आहे डेसिमल खे तव्हां बाइनरी में कंफर्मेशन जे लाइ ईज़िली तव्हां चेक करे ॾिसो सघो था त जेको जवाबु ॾियो आहे उहो वाक़ई 5 में वापसि वञे थो नथो वञे। त अहिड़े नमूने सां डायरेक्ट मूंखे बि तव्हांखे ॿुधायो आहे हिकिड़ो आसान ऐं सिंपल तरीक़ो हुयो त बाइनरी खे डेसिमल में कीअं चेक कजे। उमेदु आहे त शागिर्दनि जे लाइ जेकी नंढी एज में या जेको इहे ॾाढा आसान टॉपिक्स आहिनि ऐं प्रॉब्लम्स आहिनि पर खोड़ सारी लॉजिक्स जे करे ॿार जेको आहिनि ॾिसी सघंदा आहिनि। त उमेदु आहे त तव्हां हिन कुझु सिखियो हूंदो ऐं अहिड़े क़िस्म जूं क्लिप्स जेके आहिनि ॿारनि जी मदद जे लाइ, स्कूलनि जी बहितरी जे लाइ, उस्तादनि जी बहितरी जे लाइ, स्कूलनि जी इन्वायरमेंट जे लाइ या तालीम खे प्रमोट करण जे लाइ मां सदाईं शेयर कंदो रहंदुसि। जेकॾहिं तव्हांखे सम्झो था त इहे तालीम मददगार आहिनि ऐं इहे तालीम खे बहितर बनाइण में शागिर्दनि जी बहितरी, इदारनि जी बहितरी जे लाइ त प्लीज़ सब्सक्राइब मी। गॉड ब्लेस यू। थैंक यू वेरी मच। प्लीज़ अल्लाह।